असांजे सिंधियुनि जे बारे में थो ॻाल्हाए, असां वॾेरनि जे बारे में थो ॻाल्हाए। असां वॾेरा सिंधी आहियूं, असां फ़ख्र सां चऊं था सिंधी सिंध जा वॾेरा आहियूं। हे केरु थींदो आहे जो चवंदो चए थो तकरीर में त मैं इनको निकाल के ॿाहिरि फेंको कने पेदारी मिल के रहे थे। होश सां हुजे, पंहिंजी इज़त सां, पंहिंजे चवंदा आहिनि त हद में ॻाल्हाए। असां सिंधी आसे, असां उन्हनि मां न आयासीं जंहिं इन्हनि खे इहो चयो त अॻिते पाकिस्तान आगे है। के असां सिंधी वॾेरनि जी हिते सिंध में रहण जी या सिंध ते कराची जे शहर ते अचण ते हुनखे एतिराज़ आहे। उहो पाण खे इहो थो सम्झे त हो कराची जो वासी आहे, पर जे इन जंहिं म्यूनिसिपल असांजे छा चवंदा आहिनि कॉर्पोरेशन जो जेको मेंबर थियो आहे त उन जा वञी किताब खोलींदो त उते हुन खां अॻु में जा असां हिन शहर जा वासी बि आहियूं, जाइदाद होल्डर बि आहियूं, हिन मुल्क में रहंदड़ बि आहियूं। ऐं उन टाइम में असांजे वॾनि हिन ई शहर कराची जे उन ॾुकरनि में मददूं बि कयूं, माली मदद बि कई, जानी मदद बि असांजी हिते थियल अथनि। उहे लाइब्रेरियूं खोले पंहिंजी वञी ॾिसे। हिते